असांजो सस्तो थियो अटो चांवर सस्तो थियो काने वञूं त मरी सिंधु हुकूमत खां मुतालबो था कयूं असां बुखियुनि में मरी वियासीं असां काने वञूं काने वञूं ओ बाज़ काने वञूं असांजी ॿुधो असांजे को ख़ुदा असां ज़ुल्म इतिहाद जे तरफ़ां बोरियतनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो जेको असां रखियो वियो आहे सिंध हुकूमत खां असां मुतालबो था कयूं असांखे खाधे पीते जी शयुनि जो को रिलीफ न वञे असां नथा चाहियूं असां पूरे त हरगिज़ न चाहींदासीं कॾहिं बि न चाहींदासीं त स्टाल लॻाए हिकिड़ी डाक्सन अटे जी मोकिले करे मनपसंदि माण्हुनि में विराए करे तव्हांजा फ़ोटू सेक्शन कराइण असां बिल्कुलु नथा चाहियूं अनाज अटो जेको आहे हिन वक़्तु 150 रुपया किलो चांवर 250 खां 200 रुपया किलो हली रहिया आहिनि असांजी मज़दूरी कोई 500 रुपया आहे असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त असांखे रिलीफ ॾिनो वञे असांखे खाधे पीते जी शयुनि ते जेको आहे हर दुकान ते सस्तो कयो वञे अनाज हर दुकान ते सस्तो कयो वञे असां वज़ीर आला सिंध खां मुतालबो खे वास्तो था ॾियूं त 3 दफ़ा तूं वज़ीर आला रहियो आहे असां वटि तोखे वास्तो आहे इमाम हुसैन जो असां बिलावल भुट्टे ज़रदारीअ खे वास्तो था ॾियूं त जिन शयुनि खे तूं मञींदो आहे तोखे हर शइ जो वास्तो था ॾियूं पंहिंजे शहीदनि जो वास्तो था ॾियूं असांजे लाइ कुझु ख़्यालु कयो असांजे लाइ सिर्फ़ु पाणी जा शहबाज शरीफ़ हिते गॾु थिया आहियूं असांजो ज़ुल्म करण महांगाई करण जेको आहे इहो इशारा न दिलाईंदो ऐं जेके बेज़मीन हूंदा उन्हनि खे न करे सघंदो वधंदड़ जेको आहे बदामनियूं ऐं महांगायूं अटो महांगो आहे सब्जियूं महांगियूं आहिनि लटो महांगो आहे हफ़्ते खां रोज़गार आहे तव्हां हुननि जे हालत महांगाई जे